पखे वेझो सहाफ़ी ते वरे जे तशद्दुद वारी वीडियो वायरल थियण बाद 5 जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। ॻोठ अलाह ॾिनो तुनियो में वॾेरे रियाज़ तुनियो पारां सहाफ़ी नवाब अली तुनियो ते रसन सां हमलो करे तशद्दुद कयो वियो, जंहिं दौरान वीडियो पिण रिकॉर्ड कई वई। सहाफ़ी जी तशद्दुद जी वीडियो वायरल थियण बाद 5 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। पखे शहर वेझो सहाफ़ी ते वॾेरे जे तशद्दुद वारी वीडियो वायरल थियण बाद 5 जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। ॻोठ अलाह ॾिनो तुनियो में वॾेरे रियाज़ तुनियो पारां सहाफ़ी नवाब अली तुनियो ते रसन सां हमलो करे तशद्दुद कयो वियो, जंहिं दौरान वीडियो पिण रिकॉर्ड कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। अली गुल मुग़िरी लाइन ते मौजूद आहे। अली गुल, पखे वेझो सहाफ़ी ते वॾेरे जे तशद्दुद वारी वीडियो वायरल थी आहे, केस दाख़िल थी पियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पखो थाणे जे हथ ॻोठ अलाह ॾितो तुनियो जो रवासी वॾेरो बाअसर रियाज़ तुनियो पारां सां मक़ामी सहाफ़ी नवाब तुनियो ते तशद्दुद वारो वीडियो जेको आहे सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ केस दाख़िल थी चुको 5 जवाबदारनि ते। छा मामला है? कहिड़े मामले ते तशद्दुद कयो वियो सहाफ़ी ते? मामलो जेको सरकारी खॾ हुई उन ते बाअसर जो कब्ज़ो हुयो। उन कब्ज़े में हिन पटिशन दाख़िल कराई हुई। उन पटिशन जे तरफ़ों बि हिन फ़ैसिलो जेको आहे शहरनि जे हक़ में आयो अथई। शहरनि जी खॾ आहे, उन जे हवाले सां उन ते जेको आहे उहो लाका प्रेस क्लब खां जेको आहे पंहिंजे शहर वञी रहियो त रस्ते में जेको आहे बाअसर में पंहिंजे मक़ामी जेके माण्हू ॿिया हुया उन्हनि सां गॾु